के बकर कुछ बकर सूबेदार पर यो छोरो सारंग जो मुझे गिरफ्तार कर दे। चन्नसर खानम तुंहिंजो हुकुम अचुन ते हिन वक़्तु आऊं बग़ैर सबब जे सारंग खे गिरफ़्तार नथो करे सघां। मूंखे लॻे थो तूं इन सोरे कना डिॼी थो। न चन्नसर खान न, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, पर हू हिकु तनज़ीम जो कारकुन आहे। जेकॾहिं ईअं आऊं हुनखे गिरफ़्तार कयो त हुल हंगामो थी वेंदो। ए पुलिस त नोड़ी में जा नांग थी ठाहे, ही उल हंगामो तोखे कुजाड़ो कंदो। बहरहाल आऊं कोशिशि कंदुसि सारंग खे कंहिं न कंहिं दाम में फसायां। ए हेयार जो हेयार बतीस यो सोरो मुंहिंजे कंध में पइजी वियो आहे। चन्नसर खान कानूनी कदम को खणबो, एॾी तकड़ न कजे। ॾिठो तो जो कानून कुझु न कुझु कानून जो सहारो वठणो पवंदो। चन्नसर खान छो त असांखे पंहिंजो पटको बचाइणो आहे। चन्नसर खान बाक़ी तव्हांजो कानून छिड़वाग आहे, हल मुंहिंजा साईं। मोजो वरी कहिड़ो कानून? चन्नसर खान तव्हां जहिड़े माण्हू खे आऊं खोले सम्झायां, सम्झो मुंहिंजे इशारे खे। ई ॻाल्हि त मुंहिंजे ज़हन मंझि बि आहे। बसि पोइ वधीक चन्नसर खान छो था परेशान थियो? बाक़ी केस वग़ैरह मूं वटि ईंदो त मां ॾिसी वठंदोमांसि। हो चन्नसर खान पर मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में ज़रूरु रखिजो। हो सारंग जेके बि बनी वारा खाता कराया आहिनि, हा पोइ उन्हनि बनियुनि जा ओरिजिनल कागज़ सारंग खां वठी पोइ खेसि वॾे सफ़र ते रवानो कजांइ। अगरि अॻु में न ई वरी कुजाड़े जे लाइ असुल खातनि वारा कागज़ माण्हुनि वटि रहिजी विया त वरी बि कॾहिं न कॾहिं तव्हांजे लाइ मसइलो पैदा कंदा। हो वरी ई त आहे। हो चन्नसर, ईअं करण खां सवाइ तव्हांजी इन छोरे सारंग मां जान कोन छुटंदी। चङो पोइ आउं इन लाइ सोचां थो। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।